जय झूलेलाल। अॼु जे हिन सुहिणे मौक़े ते यानी फादर्स डे ते असां सभिनी गॾिजी हीअ पेशकश तयारु कई आहे। जेतोणीकि असां सिंधी फादर्स डे मल्हाईंदा त कोन आहियूं, पर असां सोचियोसीं अहिड़े सुहिणे ॾींहं खे, अहिड़े सुहिणे मौक़े खे छो विञायूं, इहो ॿुधायूं छो न पंहिंजे फादर्स खे त असां उन्हनि खे केॾो भाईंदा आहियूं ऐं उन्हनि खे थैंक यू बि चई सघूं। त इन मौक़े ते मां अमृता लाल हिकिड़ी नंढी कविता लिखी आहे जेकी मां पेश थी कयां। ज़िंदगीअ जे बाग़ में वण जी छांव आहे पीउ, कारण ककरनि जी झुंड में सिज जी रोशनी आहे पीउ, समुंड जे तूफ़ानी लहरुनि में मज़बूत ॿेड़ी आहे पीउ, ऊचायुनि ते पहुचण जो निडर ॾाको आहे पीउ, हमेशा चए मां वेठो आहियां अहिड़ो सहारो आहे पीउ। So, wishing all the fathers a very happy Father's Day असां सभिनी जे तरफ़ां। जय झूलेलाल दोस्तों, मुंहिंजो नालो किशन आहे। हूअं त हर कंहिं इंसान जे जीवन में माउ पीउ ईश्वर जो रूप या ईश्वर जो जेको स्थान प्राप्त कंदा आहिनि। माउ पंहिंजे ॿार खे 9 महीना पेट में रखंदी आहे, पर पीउ हुनखे ज़िंदगीअ भर पंहिंजे ज़हन में रखंदो आहे। अॼु ॾाढो सुठो मौक़ो आहे जॾहिं फादर्स डे जे उपलक्ष्य में हूअं त असां मदर्स लाइ या माउ लाइ त घणो ई वखाण कंदा आहियूं, पर पीउ जे लाइ जाम घटि असां ॿुधंदा आहियूं। पर अॼु मूंखे इहो ॾाढो सुठो मौक़ो मिलियो आहे कि मां पंहिंजे डैडी, जी हा, मां उन्हनि खे डैडी कोठींदो आहियां, उन्हनि जे बारे में तव्हांखे कुझु ॿुधायां। हू हिकु बिल्कुलु शांती पसंदि इंसानु आहे, न कंहिंसां वधीक ॻाल्हाईंदा आहिनि, न दोस्त यार, कुझु वधीक कोन अथनि। पर मुंहिंजी ख़ुशीअ में पाण मतिलबु मूंखां बि वधीक उहो ख़ुशि थींदा आहिनि, त मूंखे ॾाढो उहो सुठो लॻंदो आहे। असांजे विच में एतिरो इंट्रैक्शन न थींदो आहे, पर उन जे हूंदे बि मुंहिंजूं जेके बि घुरिजूं आहिनि उन्हनि खे ख़बर पइजी वेंदियूं आहिनि ऐं मां छा चवां उन्हनि जे बारे में। बसि उहे इहे ई चाहींदा आहिनि। मूंखे ईअं लॻंदो आहे कि बसि मुंहिंजो जेको परिवार आहे, मुंहिंजो पुटु आहे, मुंहिंजी नुंहुं आहे, उहो हमेशह ईअं ई सुखिया रहनि, ख़ुशि रहनि, ऐं उन जे लाइ हू जेतिरो थी सघे असांजी मदद कंदा आहिनि ऐं हमेशह असां सां गॾु रहंदा आहिनि, असांखे आसीसूं ॾींदा रहंदा आहिनि। त अॼु फादर्स डे जे मौक़े ते मां सभिनी वर्ल्ड जे सभिनी फादर्स खे ख़ासि करे पंहिंजे डैडीअ लाइ उन्हनि बसि इहा ई ईश्वर दर कामना कंदुसि कि हू स्वस्थ हुजनि, मस्तु हुजनि ऐं जेसि ताईं आहिनि तंदुरुस्त हुजनि। जय झूलेलाल। मूंखे वॾो फ़ख़ुरु आहे त मां सिंधियत जे शहदाई श्री A.J. उत्तम यानी आसनदास ॼेठानंद उत्तमचंदाणीअ जी धीउ आहियां, जंहिं पंहिंजी सॼी हयाती सिंधी ॿोलीअ जे वाधारे में कोशिश कंदे गुज़ारी। असां ॿिन्ही भेनरुनि खे हुन सिंधियत जी सुती प्यारी। दादा असांजो सच चवंदड़, चापलूसीअ जे च खां बि परे हो, सभिनी खे मुंहं ते सच चई ॾींदो हो, तंहिंजे करे घणनि खे कान वणंदो हो, पर हुन जी सच चवण जी आदत कॾहिं बि मटाई कान। असांजो दादा फ्रीडम फाइटर हो, जंहिं जेल बि भोॻिया ऐं हुनखे पंहिंजे देश सां बि प्यार हो, पंहिंजी ॿोलीअ सां बि प्यार हो। हू नई दुनिया जो संपादक हो। हुन नई रवायत शुरू कई लेखकनि खे उजूरो ॾियण जी। 1972 में हू सिंधु समाचार जो संपादक बणियो ऐं 1976 में सिंधु संसार जो एडिटर बणियो। 2 अख़बारूं रोज़ानियूं हुयूं। अफ़सोस जो उहे घणो वक़्तु हली न सघियूं, छो जो सिंधी सॼणनि खे पंहिंजे ॿोलीअ जी अहमियत बाबति ख़ासि फ़िक्रु कान हो ऐं हुननि कॾहिं बि पंहिंजी हर न खोली, साथ न ॾिनो। अफ़सोस त इन ॻाल्हि जो आहे त असांखे उन वक़्तु, मूं वटि उन वक़्तु पैसो कान हो, ऐं अॼु जॾहिं असां वटि नाणो आहे तॾहिं असां वटि दादा न आहे। हुन असांखे सिंधी ॿोलीअ खे वधाइण जी हर मुमकिन कोशिश करण जी सिख्या ॾिनी ऐं असीं ॿई भेनरूं ज़रूरु इन कोशिश में
कामयाबु थींदियूंसीं, पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाईंदा रहंदासीं। इहा असांजी पाण सां, हुन सां, सिंधी समाज सां इहो हिकिड़ो उहिद आहे। अॼु जे ॾींहं ते, फादर्स डे ते, हीअ असांजी पंहिंजे प्यारे पिता लाइ हिकु श्रद्धांजलि आहे। दा, दिस इज़ फॉर यू, हैप्पी फादर्स डे। काश स्वर्ग में विजिटिंग आवर्स हुजनि हा। विजिटिंग पास से 2 ॿार बि रूहां, 2 घड़ियूं तव्हां सां बि खिली गुज़ारियूं हा, ऐं हथ जले यादगिरियूं संभाल गज़ल ॿुधूं हा। तव्हां मूंखे पंहिंजी आख़िरी पढ़ी ॿुधायो हा ऐं चयो हा चरी सिंधी नथी पढ़ी। दा, हाणे मां सिंधी पढ़ंदी आहियां। तव्हांजे चहिरे जी चमक ॾिसण लाइ लिकाए स्वर्ग में अंब खणी अचां हा। सिक्योरिटी गार्ड अची मथां बीहे हा। हलो हलो, विजिटिंग आवर्स पूरा थिया। तव्हां खां लिकाए मां हुनखे हिकु नोट ॾियां हा। हिते बि रिश्वत तां मुश्किंदे चयो हा, छोकिरियूं तोबा आयो चेरायो हा। स्वर्ग में त तव्हां मम्मी सां ज़रूरु गॾिया हूंदा। अप्सराउनि खां परे रहिजो, मम्मी नाराज़ थींदी। छा स्वर्ग मां कंहिंखे भॼाए सघिबो आहे? पंहिंजे दिलि जी आदत लाइ या इहो सुठो आहे त काश स्वर्ग में विजिटिंग आवर्स हुजनि हा। तेसि ताईं आस न लाहींदासीं, खिलंदे मिलंदासीं, ज़रूरु मोटी मिलंदासीं। लव यू दा। मां विधि खूबचंदानी, लक्ष्मण लुधानी एवरशाइन बिल्डर्स जी धीउ आहियां। मूंखे शोभा जी अर्ज़ कयो कि मां डैडी जे बारे में 1 मिंट ॻाल्हायां, त मां इहो चवंदसि कि डैडी खे जेके सुञाणनि उहे ॼाणनि कि डैडी जे बारे में जेतिरो तव्हां ॼाणंदा ओतिरी तव्हांजी ॼाण वरी घटि थींदी। डैडी जहिड़ा माण्हू त विरले ई ईंदा आहिनि हुन दुनिया में, 1,000 सालनि में मां त चवां। हुननि पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ियूं चोटियूं चढ़ियूं आहिनि, अहिड़ा पहाड़ चढ़िया आहिनि कि अॼु जिते चोटी ते हू बीठा आहिनि, आई मीन हुते अगरि तव्हां हेठि ॾिसंदा त तव्हांखे अथाह शयूं नज़र ईंदियूं जेके डैडी ठाहियूं आहिनि। हू बिल्डिंगूं हुजनि, टेम्पल्स हुजनि, शहर हुजनि, ग़रीबनि जो ख़्यालु रखणु थिजे, सर्जरीज़ थिजनि, अखियुनि जी सर्जरी चओ, आई मीन बे इंतिहा। मां इहो चवंदसि डैडी पंहिंजे अंदाज़ में माण्हुनि खे ज़िंदगी जीअण जो अंदाज़ सेखारियो। हुन माण्हू जे बारे में जेतिरो चयो वेंदो उहो घटि आहे, किताब लिखिजी वेंदा। मां त इहो चवंदसि डैडी अहिड़ो मिसाल आहे, पंहिंजे ताक़त, हिम्मत ऐं सियाणप सां, हुनजी दया सां जाम कुझु अचीव कयो। अॼु भले फादर्स डे हुजे दुनिया जे लाइ, पर असांजे लाइ डैडी एवरी डे इज़ अ फादर्स डे। छाकाणि असां पंहिंजी ज़िंदगी जे रोज़ हाल में हर पंहिंजे कदम ते, हू भले वॾा वॾा डिसीजन खणण हुजनि या नंढियूं नंढियूं एक्सपीरियंसिस हुजनि, तव्हां जेको असांखे गाइड कयो, तव्हां जेको असांखे लीड कयो, हुन रस्ते ते हलंदे हलंदे डैडी मां रुगो एतिरो चवंदसि कि असांजी ज़िंदगी रोशन थी वई आहे ऐं असांजो दिल रुगो तव्हांजे लाइ थैंक यू थो पुकारे। थैंक यू डैडी। अॼु शोभा जी असांखे अपॉर्चुनिटी ॾिनी आहे कि सॼे सिंधी समाज जे साम्हूं असां तव्हांखे फादर्स डे विश कयूं। रुगो अॼु असां इहो चवंदासीं डैडी कि असांखे फ़ख्रु आहे कि असां तव्हांजा ॿार आहियूं ऐं असां भॻवान सां रुगो इहो ई दुआ था वठूं कि तव्हांखे बे इंतिहा खुशियूं ॾे, तव्हांजी ज़िंदगी अहिड़ी भरपूर थी वञे ऐं जीअं तव्हां आहियो हिन खां पोइ बि सॼे जनरेशन्स खे तव्हां इन्फ्लुएंस कंदा वञो, एतिरे हद ताईं कि असां तव्हांजो थोड़ा सा शैडो थी वञूं। डैडी, वी ऑल लव यू। योर तव्हांजा ॿार, सन्स, डॉटर्स, चिल्ड्रन, ग्रैंड चिल्ड्रन, ऑल ऑफ अस, वी लव यू। नमस्कार, जय झूलेलाल साथियों, तव्हां सभिनी खे फादर्स डे जूं बेशुमार वाधायूं। हूअं त असांजी भारतीय संस्कृति ऐं परंपरा अनुसार हर ॾींहुं ई असांजे पेरेंट्स लाइ थींदो आहे, चाहे उहा माउ हुजे, चाहे पीउ हुजे, चाहे ॾाॾो ॾाॾी हुजे। पर छोकी ज़माने जो रंग कुझु अहिड़ो हली रहियो आहे कि असां हिकिड़ी स्पेशल फादर्स डे था मल्हायूं, त मूंखे लॻे थो कि उन शइ खे अपनाइण में बि कोई दिक़त वारी ॻाल्हि कोन्हे। अगरि कुझु सुठो थिए थो, अगरि हिकिड़ी उहो स्पेशल असां करे था सघूं पंहिंजे फादर लाइ, त वाई नॉट, छो न।
त तव्हां सभिनी खे वाधायूं। हिते मां इहो ज़रूरु ज़िक्र करणु चाहींदसि कि हिकु माउ त 9 महीना ॿार खे कुख में रखे करे पाले थी, उनखे फीड थी करे, उनखे वॾो थी करे, ऐं चवंदा आहिनि माउ जो ॾाढो असरु थींदो आहे ॿार जे मथां। पर इन में कोई अतिशयोक्ति न थींदी अगरि मां चवां कि जेतिरो हिकु मदर, हिकु माउ जो रोल आहे हिकु ॿार खे वॾो करण में, ओतिरो ई उनजे पीउ जो बि रोल आहे। पीउ जो इम्पोर्टेंस किथे घटिजे नथो। फादर जेको आहे उहो ॿार जे मथां विश्वास थो रखे, उहो चाहे पुटु हुजे चाहे धीउ हुजे, हिकु पीउ पंहिंजे ॿारनि लाइ हीरो हूंदो आहे ऐं हू पंहिंजे पीउ सां हमेशह उनखे फॉलो करण जी कोशिश कंदा आहिनि। जॾहिं ॿारु कुझु ग़लती करे थो या किथे कुझु उनखे जीवन में जेको उन ते विश्वास रखंदो आहे ऐं जेको उनखे उनजे लाइफ में उनजी मंज़िल ताईं पहुचाइण लाइ उनजो सपोर्ट कंदो आहे, उनखे साथ ॾींदो आहे। त साथियों, अहिड़े ख़ूबसूरत ॾींहं जो मां चवंदसि कि असां हर ॾींहुं फादर्स डे मल्हायूं, पर जॾहिं हिकु ॾींहुं असां स्पेशल कयूं था त उन ॾींहुं कुझु त स्पेशल हुजणु खपे। ऐं इन ख़ासि ॾींहं जूं दुनिया जे सभिनी पिताउनि खे, दुनिया जे सभिनी फादर्स खे मूं कविता ईसानी पारां करोड़ करोड़ वाधायूं। झूलेलाल। मां तव्हांखे अॼु ॿुधायां थो मुंहिंजे पप्पा जे बारे में, श्री राम लालचंदानी। उन्हनि जो नालो वठी करे मूंखे उहो यादि ईंदो आहे जॾहिं हू मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाईंदा हुआ। हमेशह चवंदा हुआ, पुट तोखे रुगो सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं यादि रहंदियूं ज़िंदगी में, हिकु तुंहिंजी माउ जो खाधो ऐं तुंहिंजी पीउ जी चमाट। हुन टाइम त मां हेतिरी खाधी आहिनि कि तव्हां पुछी कोन था सघो, पर हाणे मूंखे अहसासु थो थिए कि हिकु हिकु चमाट उन मुंहिंजी ज़िंदगी खे कहिड़े मोड़ ते वठी वियो ऐं हमेशह सही तरीक़ा, सही राह ॾेखारी। मां पंहिंजे पिताजी जो शुक्रगुज़ार आहियां कि हुन हिकु हिकु चमाट में हुननि मुंहिंजो हमेशह मार्गदर्शक कयो आहे। ऐं हिन ते ई पपा, लव यू, मिस यू। तो हेल ताईं शादी छो न कई आहे? इहो सुवाल मूंखां घणनि ई पुछियो आहे, त अॼु मां इन सुवाल जो जवाब ॾियां थी। सच इहो आहे त मूंखे पंहिंजे पिता जहिड़ो को बि न मिलियो ऐं मूं बि कंहिंखे एतिरो प्यार न कयो आहे जेको मुंहिंजे पीउ, मुंहिंजी माउ मूंखे ऐं मुंहिंजे परिवार खे प्रोवाइड कयो आहे। हू अनोखो आहे। उन ना सिर्फ़ प्यार, सार संभाल, गाइडेंस, सपोर्ट ऐं हिकु सुहिणी सरनेम मूंखे ऐं मुंहिंजी माउ खे ॾिनी आहे। हुन जो नालो ई सुंदर आहे, पर हुन मुंहिंजी ज़िंदगीअ खे हिकु कॉन्टेक्स्ट ॾिनो आहे। Putting things in perspective and using context is perhaps one of the most evolved portions of human thought processes. Context is essential as it leads to a better understanding of people around and your relationship with them. It provides towards happiness and a well-balanced life. मां पंहिंजे पप्पा खे बेहद प्यार कंदी आहियां, छो जो मूंखे ख़बर आहे त हिन दुनिया में हिकिड़ो शख़्स आहे जेको मूंखे कॾहिं दुख न पहुचाईंदो। कंहिं ॾींहुं शायदि मूंखे मुंहिंजो राजकुमार मिली बि वञे, पर मुंहिंजो डैडी हमेशह मुंहिंजो राजा ई रहंदो ऐं मां हुनजी राजकुमारी। My dad will always be my living, breathing hero and my best friend over whose shoulder I can cry whenever I want to without giving a reason or laugh uselessly for no reason. पप्पा, अॼु जो ॾींहुं तोखे मुबारक। मूं सिंधीअ में ॻाल्हाइण जी कोशिश कई आहे, पर मुंहिंजो प्यार अखरनि में नथो समाई सघे। 2 4 10 10 हिक 2 3 जी ॻणप नंढड़नि पेरनि खे नचंदे टिपंदे हुते ई अची पहुचाईंदी हुई जिते महसूस थींदो हो मुंहिंजो घर। हिन घर जी हिकिड़ी ख़ासियत हुई,
लज़ीज़ पकवाननि जी खुशबू। मुंहिंजा ॿार चवंदा आहिनि, नानी जे घर जहिड़ो खाधो किथे ठही न सघंदो आहे। मुंहिंजी मां ज़रूर प्यार भरा मसाला रंधिणे में बोतलुनि में लिकाए रखंदी हूंदी। घर जे अंदरि 3 नंढड़ा नंढड़ा कमरा आहिनि। कमरनि में एतिरो आराम, एतिरो सुकून, एतिरी जॻह कि सॼो परिवार समाइजी वञे। कुंड वारे कमरे में हिकिड़ो पलंग हूंदो। डैडी उते इंतज़ार कंदा हुया। डैडी जे पेरनि जी कमज़ोर हॾियुनि में एतिरी ताक़त ई न हुई कि शरीर जो बोझ खणी सघे। पलंग जे पासे डैडी जी मनपसंद नंढड़नि चकनि वारी नीरी कुर्सी वेठी हूंदी हुई। ॿिन्ही जी अखियूं दरवाज़े ते टिकियल हूंदियूं हुयूं। मूंखे ॾिसी ॿिन्हिनि जे चेहरे ते हिकु दिव्य मुस्कान खिली पवंदी हुई। मां कलाक वेही करे पंहिंजी दिलि ख़ाली कंदी हुयसि। डैडी सां खिलंदा हुया, रोईंदा हुया, सम्झंदा हुया, सम्झाईंदा हुया, ऐं जॾहिं वञण लॻा त ज़रूर चवंदा हुया, थोरी देरि आऊं वेह न पुट, हेतिरी जल्दी छो थी करी, हेतिरी तकड़ छाजी अथई। अॼु बि 2, 4, 10 जी ॻणप ॾाकणुनि ते चढ़ंदे हुन ई दर ते पहुचाईंदियूं आहिनि। घर मां अॼु बि कढ़ी चांवर, साई भाॼी, सेयल मानी जी खुशबू ईंदी आहे। घर जे अंदरि 3 कमरा आहिनि, पर कमरा शांत आहिनि। कुंड वारे कमरे में पलंग आहे, पर ख़ाली आहे। हुन जे पासे नीरी कुर्सी नंढड़नि चकनि वारी अॼु बि वेठी आहे। मां हुन जी कच्छ में वञी वेहंदी आहियां त हू मूंखे भाकुर कोन पाईंदी आहे। कमरे में अजीब सन्नाटो आहे, अकेलोपन आहे। केरु कान्हे जेको साण रोए, खिले, समझे ऐं सम्झाए। मां सोचंदी आहियां वरी कॾहिं न ईंदसि। उथी बीहंदी आहियां त हिकिड़ी आवाज़ ईंदी आहे, थोरी देरि आऊं वेह न पुट, हेतिरी तकड़ छाजी अथई। I miss you, Daddy. I love you, Daddy. मां लोरी ऐं गीत ॻाईंदी आहे, कहाणियूं ॿुधाईंदी आहे, ऐं पीउ आहे जो हुननि आखाड़ियुनि में रंग भरंदो आहे। पंहिंजे कंधनि ते ॿार खे घुमाए सॼी दुनिया जी सैर कराईंदो आहे। मां ऐं मुंहिंजी भेनरूं ऐं मुंहिंजो भाउ ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं कि असांखे श्री नारायण सावलानी जहिड़ो पीउ मिलियो आहे। असां जॾहिं नंढा हूंदा हुआसीं ऐं अगरि कुझु ग़लती कंदा हुआसीं त ॾाढो शांत तरीक़े सां असांखे हू सम्झाईंदो हो, न कि कॾहिं क्रोध या गुस्सो। ऐं हू ॻाल्हि अॼु बि मूं ॾिठी आहे कि हू कहिड़ी बि सिचुएशन हुजे, हू सोची सम्झी हुन प्रॉब्लम जो हुन जो हल ॻोल्हंदा आहिनि। हू हिकु क्वालिटी ॾाढी घटि माण्हुनि में हूंदी आहे। हू हमेशह असांखे चवंदो हो कि सपना पूरा करण जी का उमिरि कान थींदी आहे, बसि महिनत ऐं ईमानदारी सां अगरि माण्हू चाहे त कुझु बि थो करे सघे। असां भाउ भेणनि लाइ असांजो पहिरियों गुरु जेको चइजे उहो असांजो फादर आहे। असां जेको हुननि खां ज्ञान पातो आहे ऐं पंहिंजे लाइफ में हुन ज्ञान खे यूज़ कयो आहे, मां नथी सम्झां कि अगरि हू ज्ञान न हुजे हा त असां ज़रूरु भिटकियल हुजूं हा। मां वरी बि शुक्रगुज़ार आहियां कि असांखे मौक़ो मिलियो कि असां कुझु शब्द असांजे फादर लाइ चई सघियासीं। मां, मुंहिंजी भेनरूं रोशनी मेहतानी ऐं नंदिनी धनानी ऐं मुंहिंजो भाउ मिस्टर सुनील सावलानी, असां ॾाढा आभारी आहियूं हिन सिंधु सेवा जो कि असांखे हिननि मौक़ो ॾिनो।
शुक्रिया, धन्यवाद। पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, आहे हू सभ खां प्यारो। कॾहिं नरम त कॾहिं गरम, पर दिल जो आहे साफ़, कंदो आ हर ग़लती मुंहिंजी माफ़। अॼु बि आहे यादि मूंखे, ॼण त कल्ह जी ॻाल्हि हुजे। अॼु बि आहे यादि मूंखे, ॼण त कल्ह जी ॻाल्हि हुजे। कीअं पिता खां सभु कुझु सिखियो, कीअं हिन मूंखे आ सेखारियो। पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, पिता मुंहिंजो आ सभ खां प्यारो। स्कूल में हू हर रोज़ छॾे, कयूं ग़लतियूं त ख़बर वठे। स्कूल में हू हर रोज़ छॾे, कयूं ग़लतियूं त ख़बर वठे। कीअं वॾी थियसि इन लाड कोड में, अॼु नंढी सुभाणे सियाणी थियसि। कीअं हिन मूंखे दुनिया सां मिलायो, कीअं हिन मूंखे लाइक़ु बणायो। पिता मुंहिंजो कंदो आ व्यापार, पिता मुंहिंजो कंदो आ व्यापार, ऐं आहे इंजीनियरनि खां बि होशियार। पिता मुंहिंजो कंदो आ व्यापार, ऐं आहे इंजीनियरनि खां बि होशियार। दुनिया हिन खूब ॾिठी आ, दुनिया हिन खूब ॾिठी आ, असांखे दुनियादारी सेखारी आ। देश परदेश में रोज़ी कमाई आ, फ़ख़ुर सां सिंधी ज़ात सॾाई आ। देश परदेश में रोज़ी कमाई आ, फ़ख़ुर सां सिंधी ज़ात सॾाई आ। आख़िर इहो ॾींहुं बि आयो, जॾहिं हिन मूंखे अलविदा कयो। जनक जे रूप में फ़र्ज़ निभायो, पंहिंजी सिख्या खे पूर्ण बणायो। सदा रहंदी आसीस हिन जी, प्यार हिन जो साण आ। सदा रहंदी आसीस हिन जी, प्यार हिन जो साण आ। ज़िंदगीअ जे हर हिक मोड़ ते हू अॼु बि मूंसां साण आ। ज़िंदगीअ जे हर हिक मोड़ ते हू अॼु बि मूंसां साण आ। पिता मुंहिंजो आ दुलारो, पिता मुंहिंजो आ सभ खां न्यारो, पिता मुंहिंजो आ सभ खां प्यारो। तूं ही मुंहिंजो पहिरियों टीचर, तूं ही मुंहिंजो पहिरियों गुरु। तुंहिंजे करे त मां आयसि जग में, तोसां ही थी मुंहिंजी ज़िंदगी शुरू। हथ पकड़े पंध सेखारियो, पल पल मूंखे तूं संभालियो। तूं ही सेखारी मिठड़ी ॿोली, तूं ही भरी मुंहिंजी सिंधियत जी झोली। पोरिया करे पीड़े पाण खे, सुख ॾिने असांखे। खाधा पीता कपड़ा हज़ार, तो ॾिना सुख अपार। बाबा मां आहियां तुंहिंजी परछाई, एॾो जल्दी छो वते विधाई। तोखे समर्पित मुंहिंजो जीवन, मुंहिंजे अखियुनि में तुंहिंजो सावन, मुंहिंजे अखियुनि में तुंहिंजो सावन। हैप्पी फादर्स डे। जय झूलेलाल। हैप्पी फादर्स डे डैड। सभिनी फादर्स खे अॼु ॾींहं जूं क्रोड़ क्रोड़ वाधायूं। डैड, असांजो जेको कल्चर आहे उनखे तव्हां ज़िंदा रखी वेठा आहियो, एंड उन ॻाल्हि ते मूंखे ॾाढी ख़ुशी मिलंदी आहे। एंड अॼु ॾींहं ताईं मां तव्हांखां रोज़ कुझु नओं सिखंदी आहियां, एंड आई होप सिखंदी रहंदसि। हैप्पी फादर्स डे डैड, आई लव यू। डैडी, तव्हांखे फादर्स डे जूं लख लख वाधायूं। तव्हांजे लाइ मुंहिंजे मन में जेको प्यार ऐं सम्मान आहे उहो मां लफ़्ज़नि में नथी बयानु करे सघां। तव्हीं हमेशह असांजी इंस्पिरेशन रहिया आहियो ऐं हमेशह असांजे लाइ असांजा सुपर हीरो रहिया आहियो। हैप्पी फादर्स डे वंस अगेन डैडी। वी लव यू अ लॉट। असीं तव्हांखे ॾाढो 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 प्यार था करूं एंड आई मिस यू सो मच। हैप्पी फादर्स डे डैड। नमस्कार दोस्तों, जय झूलेलाल। फादर्स डे हूअं त माता पिता जो हिकु ॾींहुं न हुजणु खपे, पर भलाए रहिया आहियूं त उन ॾींहं ते विश्व जे सभिनी उन्हनि पिताउनि खे प्रणाम, नमन ऐं वाधायूं, जिन जे कारण असां जहिड़ा पुट ऐं तव्हां सभु फली फुली रहिया आहियो। मूंखे पंहिंजे हथनि जी सभिनी आंगुरनि सां ॾाढो प्यार आहे, छो त मूंखे ख़बर कोन्हे कि मुंहिंजी कंहिं आंगुर खे पकड़े करे मुंहिंजे पीउ मूंखे हलणु सेखारियो हूंदो। दोस्तों, पिता जो समर्पण जेको आहे, पिता जो जेको त्याग आहे, पिता जो सॼो जीवन पंहिंजे ॿारनि जे सपननि लाइ ॼण जी जेकी तपस्या आहे, उनखे असां प्रणाम था कयूं। फादर्स डे जे हिन सुहिणे अवसर ते विश्व जे सभिनी पिताउनि खे, हाणे मां पाण पिता ठहियो आहियां त इहा अनुभूति मूंखे थी थिए। सेंस ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी जेके चवंदा आहिनि, मूंखे लॻे थो हिकु पीउ ठहण खां पोइ कंहिं वटि ईंदी हूंदी। त दोस्तों, अचो तपस्या जे हिन त्योहार खे मां चाहिए फादर्स डे कोन्हे, ही तपस्या जो ॾींहुं आहे, समर्पण जो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते विश्व जे सभिनी पिताउनि खे प्रणाम। तव्हां आहियो त असां आहियूं। जय झूलेलाल।
जय झूलेलाल। मां शिवानी वासवानी ऐं मुंहिंजी सभ खां पहिरीं पहचान हीअ आहे कि मां घनश्याम वासवानी जी धीउ आहियां ऐं आई टेक डीप प्राइड इन बीइंग वन। ऐं मां ॾाढी ख़ुशकिस्मत आहियां कि आई हैव फाउंड माई फ्रेंड, माई गाइड, माई गुरु इन माई फादर। तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी कि माई रिलेशनशिप विद फादर इज़ सो ब्यूटिफुल कि मां हुननि जी गुलड़ी आहियां ऐं न्याणी आहियां। त तव्हां सभिनीनि खे बि हिन ॾींहं जी लख लख वाधायूं ऐं आई विल बी सेलिब्रेटिंग इट स्पेशली विद माई फादर एंड cheers to my dad and me and cheers to your dad and you. Thank you. दादा गोविंद मालीअ जी धीउ हुजण ते मूंखे बेहद घणो फ़खुर आहे। मां पाण खे ख़ुशि नसीब थी भायां जो दादा जहिड़े कदावर अदीब, नाविल नवीस, कहाणीकार, नाटककार, मज़मून निगार हिकु बहुगुणी शख़्सियत जे घर मुंहिंजो जनम थियो। दादा गोविंद मालीअ जो सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखण लाइ ऐं उन जे विकास लाइ ऐं ॿोलीअ खे 8 शेड्यूल में आणण लाइ जेको योगदान आहे उन खां घणेई वाक़ुफ़ आहिनि। दादा सिंधी कल्चर खे फैलाइण लाइ भगवंती नावाणी ऐं ॿियनि कलाकारनि खे वठी भारत जी कुंड कुर्छ में ऐं भारत खां ॿाहिरि पिण प्रोग्राम पेश कया। पर अॼु मां दादा जो जेको नातो रहियो मूंसां ऐं मुंहिंजी भेण पुष्पा मालीअ सां उन जो ज़िक्र कंदसि। करियां कीअं बयां तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो लासानी, उहे गुरु पिता ऐं दोस्त हुब ऐं गुर्ब वारो जानी। दुख दर्द मूंखे ते थियो, आह तुंहिंजी ते निकिती। दुख दर्द मूंखे ते थियो, आह तुंहिंजी ते निकिती। ॾिसी सुखी ऐं ख़ुशि मूंखे, सूरत तुंहिंजी ते बहकी। दादा जो जेको असां सां नातो हो उहो लफ़्ज़नि में बयानु करणु ॾुखियो आहे। इन नाते में हद खां वधीक प्यार हो, हिक ॿिए जे लाइ इज़त हुई, हिक ॿिए खे ख़ुशि ऐं सुखी ॾिसण जी परज़ोर तमन्ना हुई। दादा जे वीचारनि ऐं सोच जो असर असां ॿिन्ही भेनरुनि ते रहियो। दादा हमेशह असांखे बहितर इंसान बणण लाइ हिमथाईंदा रहिया ऐं जीवन में सही ऐं सुलझियल नज़रे जी अहमियत सम्झाईंदा रहिया। पर सभ खां वॾी ॻाल्हि जेको विश्वास दादा असांखे ॾिनो हो त जीवन में केरु असां सां बीहे या न बीहे, पर हिकु शख़्स यानी दादा हमेशह असां सां हर हाल में असां सां बीहंदा। उहो विश्वास काफ़ी अहम रहियो असांजे जीवन में ऐं असांजे ओसर में काफ़ी मददगार रहियो। मां अॼु ईअं न चवंदसि दादा आई मिस यू, छो जो अॼु बि दादा जा वीचार ॾिनल नज़रियो मुंहिंजे जीवन जी रहनुमाई कंदा आहिनि। दादा आई लव यू। दादा मां अव्हांखे बेहद घणो प्यार कंदी आहियां। जय झूलेलाल and a global namaste to all the lovely souls. मुंहिंजो नालो सिमरन आहूजा आहे ऐं मूंखे एतिरी ख़ुशी थी थिए to wish each and every one of you an amazing happy Father's Day. असां सभु Father's Day celebrate कयूं था on the 20th of June 2021 and Father's Day एतिरो स्पेशल आहे छो त हर धीअ हर पुट इहो ई चवणु चाहींदो कि असां जेको बि आहियूं इट इज़ ऑल बिकॉज ऑफ आवर फादर्स। ऑफकोर्स मदर त असांखे बर्थ ॾींदी आहे, लेकिन हुन खां पोइ
जेको बि असांजे फादर्स कंदा आहिनि एंड हुन खां पहिरीं बि भले हो एक्सप्रेस न कंदा आहिनि, घटि एक्सप्रेस कंदा आहिनि, एट द सेम टाइम वो एतिरा बिज़ी रहंदा आहिनि पंहिंजे लाइफ में कि शायदि हुननि खे कॾहिं मौक़ो बि न मिलंदो आहे असांखे एक्सप्रेस करण जो। एट द सेम टाइम असां ॿारनि खे बि मौक़ो न मिलंदो आहे। बट माई डियर डैड, माई डियर ऑल द लवली डैड्स ऑफ दिस यूनिवर्स, तव्हां सभिनी खे असां चवणु था चाहियूं कि असां तव्हांखे सच में जाम घटि चवंदा आहियूं आई लव यू। मम्मी खे हमेशह चवंदा आहियूं मम्मा आई लव यू, मम्मा आई लव यू, लेकिन पापा आई लव यू हे चवण जो असां सभिनी खे मौक़ो थो मिले एंड वी ट्रूली लव यू। अगरि तव्हां न हुजो त घर में ख़ुशियूं के ॾे आहे, चाहे असांजी मम्मी हुजे चाहे असां ॿार हुजूं। सो थैंक यू डैड, थैंक यू टू ऑल द ब्यूटिफुल soulful dads across the world for giving a beautiful life to your children and being the father, being the God man for every individual of this world. So thank you to all the fathers and happy Father's Day celebration. Thank you very much to our lovely lady Shobha Lalchandani ma'am जे मूंखे beautiful मौक़ो ॾिनो to truly wish my dad and every dad on this very special occasion of Father's Day. तव्हां सभु असांजी लाइफ एतिरी स्पेशल था ठाहियो, हथ जोड़े तव्हां सभिनी खे असां थोरायूं था। असां सभु ॿार फादर्स खे थैंक यू सो मच, हालांकि थैंक यू इज़ नॉट अ वर्ड, पर बसि एतिरो ई था चवणु चाहियूं तव्हां आयो, तव्हां असांखे हेॾो कुझु सेखारियो आहे, शिक्षा ॾिनी आहे, तव्हां असांखे वैल्यूज़ ॾिनियूं आहिनि, तॾहिं असां सभु जिते आहियूं हुते आहियूं। थैंक यू डैड, थैंक यू टू ऑल द अमेज़िंग फादर्स। जय झूलेलाल। नमस्ते, मां सोनिया नहलानी अॼु तव्हांखे फादर्स डे जे ॾींहुं मुंहिंजे फादर मिस्टर परमानंद प्यासी जे बारे में कुझु ॿुधाइण थी चाहियां। तव्हां हमेशह जंहिंखे हिकिड़े सेलिब्रिटी जे रूप में ॾिठो आहे, मां हुननि खे उन्हनि जी ज़िंदगी जे हर पहलू में ॾिठो आहे ऐं हिन समय में मुंहिंजो इहो सौभाग्य आहे त मां घणो कुझु उन्हनि मां सिखी सघी आहियां। सभिनीनि खां पहिरीं त मुंहिंजा फादर द बेस्ट फादर आहिनि। ही इज़ द सुपर एग्जाम्पल ऑफ बीइंग कमिटेड एंड कॉन्स्टेंट फॉर योर ओन पैशन। अगरि तव्हांजे जीवन में कुझु पैशन आहे त हुन लाइ कीअं फोकस रहिबो, कीअं हुन जे पुठियां पागल थी करे पंहिंजे पाण खे हुन मुक़ाम ते पहुचाइणो, हुन लाइ परमानंद प्यासी इज़ द ग्रेटेस्ट एग्जाम्पल। जंहिंखे तव्हां अॼु हिकिड़े वॾे सेलिब्रिटी जे रूप में ॾिसी रहिया आहियो, उहो परमानंद प्यासी ग़रीबी जी हद में पंहिंजो बचपन गुज़ारियो आहे। चांहि जो ठेलो बि कयो आहे, ऑटो रिक्शा बि हलायूं आहिनि ऐं तॾहिं बि पाण में छुपियल कला खे, पंहिंजे पाण खे अहिड़े मुक़ाम ते पहुचायो आहे त मां, तव्हां ऐं अहिड़ा केतिरा ई उन्हनि मां प्रेरणा पिया वठनि। उन्हनि जो जीवन ई उन्हनि जो मैसेज आहे। मां ॾिठो आहे त फैमिली में महिलाऊं वधीक एडजस्ट कंदियूं आहिनि, पर मां अहिड़े वॾे सेलिब्रिटी खे हू हैज़ द हायर इंटेलेक्ट, द हाईएस्ट टैलेंट, पर घर में, परिवार में, नंढी नंढी शयुनि में उहे बि एडजस्ट कंदा आहिनि, त इहा हिकिड़ो हाईएस्ट ह्यूमन कैरेक्टर आहे त सभिनीनि खां ठही करे हलणो। हिन जे अलावा मां मुंहिंजे फादर मां हिकिड़ी शइ ॿी बि सिखी आहे ऐं उहा आहे त सक्सेस हैज़ नो शॉर्टकट। माने अगरि तव्हांखे जीवन में सफल थियणो आहे त उनजो को शॉर्टकट कोन्हे। उन्हनि हर घिटी, हर नुकड़, हर शहर, हर गांव में जिथे भी सिंधी रहनि था, हर हंधि साॻी हाईएस्ट टैलेंट सां गॾु प्रोग्राम्स कया आहिनि। त अॼु हिकिड़ो भाॼी विकिणण वारो सिंधी या हिकिड़ो टॉप मोस्ट बिज़नेसमैन सिंधी बि हुननि जे नाले खां वाक़िफ़ आहे, हुननि जे कम खां वाक़िफ़ आहे। त इहा उन्हनि जी जेका डाउन टू अर्थनेस आहे, इहा उन्हनि जी जेका स्वभाव जी सरलता आहे ऐं महिनत करण जी इहा जेका क्वालिटी आहे, हुन जे करे आहे। हुन जे अलावा मुंहिंजे फादर मां हिकिड़ी ॿी शइ सिखी आहे त हमेशह लव कैन ओनली विन द हार्ट्स। प्यार सां तव्हां पूरे जगत खे जीती था सघो ऐं केवल प्यार सां ई तव्हां हर कंहिंजे दिलि में राज था करे सघो। त तव्हां हमेशह ॾिठो हूंदो त परमानंद प्यासी ईअं ॻाल्हाईंदा आहिनि जीअं माण्हू खिले, जीअं माण्हू मुस्कुराए। मां हिन खे पंहिंजो सौभाग्य सम्झंदी आहियां
त परमानंद प्यासी मुंहिंजा फादर आहिनि, मां उन्हनि जी डॉटर आहियां। खैर, यू आर द बेस्ट पप्पा। विश यू अ वेरी हैप्पी फादर्स डे। जय झूलेलाल दोस्तों। एक्चुअली मां सोचियो कि मां अॼु जे ॾींहं ते न ॻाल्हाईंदुमि। इन जे पुठियां हिकिड़ो कारण आहे कि असांजे परिवार में हिकु मञता आहे कि एक्शन स्पीक्स मोर देन द वर्ड्स। तव्हांजा कम अखरनि खां वधीक इम्पोर्टेंट आहिनि। अगरि मां पंहिंजा कम सुठा करे थो सघां त अखर न ॻाल्हायां हले। त इन करे पहिरियों मां सोचियो कि मां न ॻाल्हाईंदुमि, पर पोइ मूंखे लॻो कि हीअ सिर्फ़ु मुंहिंजी अपॉर्चुनिटी कान्हे, पर हीअ मुंहिंजे परिवार खे रिप्रेज़ेंट करण जी बि त अपॉर्चुनिटी आहे। अॼु जे ॾींहं ते मां न सिर्फ़ु फादर पर ग्रैंड फादर खे बि ॻणणु चाहींदुमि, छो त मुंहिंजे ॾाॾे जो मुंहिंजे हिन जॻह ते पहुचण में बि तमामु वॾो हथु आहे। जॾहिं मुंहिंजा माउ पीउ सॼी ज़िंदगी नौकरी करे घर जी माली हालतुनि खे सुधारे रहिया हुया, तॾहिं मुंहिंजे ॾाॾे ॾाॾीअ मूंखे संभालियो ऐं मूंखे इहे सभु सिखियाऊं ॾिनियूं। त अॼु जे ॾींहं ते मां मुंहिंजे पप्पा ऐं मुंहिंजे ॾाॾे जो तमामु वॾो शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि जे ई सिखियाउनि ऐं उन्हनि जे ई महिनतुनि जे करे अॼु मां हिन जॻह ते पहुतो आहियां। थैंक यू सो मच टू माय पापा एंड माय दादा। ऐं साॻे ई वक़्तु मां शोभा जी, बरखा जी, अमृता जी, तव्हांजो बि शुक्रगुज़ार आहियां त तव्हां मूंखे हिन जॻह ते ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। थैंक यू सो मच।